सतराम दास साहब जन जी 112 साल वर्ष उत्सव जे प्यार भरे अवसर ते रचायल हिन सुहाने समय में शामिल थिया आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। वर्सी जो मकसद ही हूंदो आहे वर्ष ॼाण, यानी पंहिंजो पाण खे भागन भरियो बणाए, पंहिंजे जीवन के ऊंचाई ॾियण। जेकॾहिं असां ज़ाहिरी तौर ॾिसूं त वर्सी संसार छॾण जो ॾींहुं आहे। संसार मां वञण जो ॾींहुं आहे ऐं संसार मां कोई वञण चाहींदो कोन्हे। हर एक पंहिंजे वक्त जो इंतजार कंदो आहे ऐं वक्त ते बि हिकिड़ो अजीब किस्म जो खौफ हूंदो आहे। ऐं जेकॾहिं असांजी मौत खे ॾिसंदासीं त उनखे एतिरो शायदि चङो बि कोन सम्झंदा आहियूं। कंहिंखे चइजे तूं मरंदे त मां ख़ुशियूं मल्हाईंदुमि त शायदि बर्दाश्त करण खां घटि हूंदो आहे। पर इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि फ़कीरनि जे उन वर्सी उन मौत जे ॾींहं खे असां ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं। उन खे असां उमंग ऐं उत्साह सां मल्हाईंदा आहियूं। उन खे प्यार सिक ऐं श्रद्धा ऐं मोहब्बत सां मल्हाईंदा आहियूं। जॾहिं आहे मौत जो ॾींहुं असां पंहिंजे लाइ मौत जो लफ़्ज़ ॿुधी बि न सघंदा आहियूं ऐं उन्हनि खे वर्सी यानी वर्षजण जो नालो ॾेई करे असां ॾाढे आनंद सां मल्हाईंदा आहियूं। उहो सभिनी करे छाकाणि इंसान जो जन्म उहो त सभिनी जे बराबरि थींदो आहे। जन्म वक़्तु इंसान इंसान ही हूंदो आहे। उनमें कंहिं क़िस्म जो कंहिं में कोई फ़र्क़ु न हूंदो आहे। इन करे जन्म जे वक़्तु असां सभिनी इंसाननि जो हिकु जहिड़ो स्वागत कंदा आहियूं।
कोई अमीर हुजे, कोई गरीब हुजे, कोई चङो हुजे, कोई मंदो हुजे, कोई भी हुजे, उन्हीं खे तिलक लॻाईंदासीं, उन्हीं खे नालो ॾींदासीं। जेतिरी जंहिंजी पहुच हूंदी ओतिरो पंहिंजो आनंद मल्हाईंदो, ख़ुशी मल्हाईंदो। तंहिंजे करे जनम जी प्रक्रिया या तरीक़ो कोई अहमियत कोन्हे रखंदो। असल चीज हूंदी आहे मरण कीअं थियो, मौत कीअं आयो। जॾहिं मौत आयो उन्हीं वक्त उनजी हालत छा हुई, उन्हीं वक्त वो छा हो। ऐं मरण वक्त हक़ीक़त जो पतो पवंदो आहे त मरण वक्त जन्म वक्त सभु इंसान आहे, पर मरण वक्त इंसान हो या महान हो, हैवान हो या शैतान हो, भगवान हो या मालिक सां मिली करे उन्हीं जहिड़ो थियो। मरण जो कीअं थियो, पोइ जहिड़ो मरण थियो अॻिते उनखे उहो ई कुझु मिलंदो आहे। तंहिंजे करे असांखे जनम जी न पर इहा वर्सी मरण जी यादि ॾियारींदी आहे त जॾहिं मरबो त पोइ छा थींदो। जीअं असां कोई कमु कंदा आहियूं, कोई दुकान खोलियोसीं, भई दुकान खोलण त सभिनी जी चाहत हूंदी आहे, उहो त असां खोलींदा ई आहियूं। कोई कारोबार कंदासीं, कोई बि कमु कंदासीं, असल चीज़ आहे दुकान जो नतीजो छा निकितो, नफ़ो केतिरो थियो, नालो केतिरो थियो, इज़त केतिरी थी, शान मान केतिरो थियो, या सभु कुझु ॿोड़े करे पूरो करे छॾियोसीं, कयोसीं छा। त साॻे नमूने असां पैदा त इंसान थी करे थियासीं, पर उन इंसानियत खे बरक़रार रखियोसीं या उनखे वधायोसीं या अञा पोइ ते पइजी वियासीं, असां छा कयोसीं। उहो असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो हूंदो आहे। भई जेकॾहिं असां थोरे वक़्त जे लाइ चऊं असां न नफ़ो कयोसीं न नुक़सान कयोसीं, भई जहिड़ा आहियूं तहिड़ा रहियासीं, हलो ठीकु आहे, त छा पोइ बि अहिड़ा कर्म आहिनि, एतिरा त पोइ बि हुजणु खपे। भई जेकॾहिं ॿियो जनम मिले उहो त इंसान जो हुजे, जेकॾहिं वरी थी करे अचूं त इंसान त बणिजी करे अचूं। एतिरी असां तयारी कई आहे या एतिरी बि न कई आहे, भई इंसान त छॾो पर अञा पोइ ते हलिया वञूं, इंसान हैवान थी वञूं, कुझु ॿिया थी वञूं, अहिड़ी हालत किथे न थींदी। इहो असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो हूंदो आहे, भई असांजी तयारी केतिरी। असां कोई बि कारोबार कंदा आहियूं, कोई बि सर्विस कंदा आहियूं, कोई बि कमु कंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं, लेकिन चाहींदा त इहो महिनत इहा कंदा आहियूं, कोशिशि त इहा कंदा आहियूं भई असां तरक़ी करूं, अॻिते वधूं, कुझु अॻिते बहितर थियो। त
तो छा जॾहिं संसार छॾियोसीं पोइ इंसान खां वधीक थियासीं या अञा नुक़सान में वियासीं? जेकॾहिं ॿियो कुझु बि न करे सघूं पोइ बि पाण खे अहिड़ो त रखूं जे वरी इंसान थी करे अचूं उन खां त न वञूं, पंहिंजो पाण खे उन खां त न विञायूं। तंहिंजे करे वर्सी असांखे उनजी यादि ॾियारींदी आहे। इन करे वर्सी हमेशह उन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि फ़क़ीरनि जी मल्हाई वेंदी आहे। यानी जेके संसार में वरसजी करे विया, संसार में बणिजी करे विया, पंहिंजो पाण खे संसार में जो ऊंचाई खे पहुची करे विया, जन संसार के अॻिते खयो, पंहिंजो पाण खे रंगी करे विया, अॻिते विया तो कुछ पंहिंजे दम सां विया। वेंदे वेंदे उनखे इहो विश्वास हो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे हिते या हुते, जन खे ॿई घर पंहिंजा हुजनि, जन खे पतो हुजे हिते या हुते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, खिलंदे खिलंदे हलिया वेंदा, खिलंदे खिलंदे तयारी कंदा। ऐं जेकॾहिं तयारी हूंदी त बेवफ़िक्री हूंदी, जेकॾहिं तयारी न हूंदी त पोइ ईअं ई हूंदो आहे। जीअं हिकिड़ो राजा पंहिंजी सभा में वेठो, हिकिड़ो फ़क़ीर आयो, उन राजा खे चयो त माण्हू खे समझ अकुल बुद्धि हुजणु खपे, पंहिंजी ज़िंदगी में बेवकूफ़ थी करे न रहे। राजा कंहिंजो ॻाल्हियूं ॿुधी मूंखे त तोखो वधीक कोई बेवकूफ़ कोन थो लॻे। पोइ राजा खे सोटी हथ में जाम तो हूंदी आहे नंढी, उहा उनखे ॾिने उछलाईंसि, चए मूंखे तूं बेवकूफ़ लॻंदो पिया, सो जेको तोखे पाण खां वधीक बेवकूफ़ लॻे उनखे ॾेई छॾिजांइ। ऐं फ़क़ीर खेॾंदो हलियो वियो, वक़्तु गुज़रंदो रहियो, फ़क़ीर हलियो वियो, राजा बि ओड़ो थियो अचनि जा ॾींहं पूरा थिया, बाक़ी कुदरती तबियत कुझु अहिड़ो थियो जो वञण जी तयारी थियसि, कुदरत राजा बि वञे पियो, फ़क़ीर कुदरती वरी सां मुलाक़ात थी वियो, वरी पहुतो हुते। तो राजा जीअं परे को ॾिठो, चए अची वए, वरी वेंदे वेंदे बि तूं नज़रे, उनखे सोच की हथ में, चए पाण को वधीक कोई बेवकूफ़ मिलियो कोन थी। तो राजा जीअं इनखे ॾिठो त राजा खिलियो, अञा पाण को वधीक बेवकूफ़ को मिलियो कोन थी। चए न हाणे रपियमि पए, राजधानी हुई, चए मर्द कुदरती एतिरे सालनि खां पोइ मां ॾिसंदो वञा राजा जो छा हाल आहे। चए बसि हाणे मां त हलण जी तयारी आहे। त फ़क़ीर पुछियोसि चए काॾे? चए मौत आहे, हलण जी तयारी आहे, अॻिते वेंदुमि। चए कोई कमकार उते अथी या ईअं वेंदे? उते कहिड़ो कमकार? चए कंहिंसां मिलणो थी? चए उते कंहिंसां मिलंदो, मूंखे कहिड़ो पतो छा थींदो? चए कोई प्रोग्राम उते? मरण खां पोइ कहिड़ो प्रोग्राम आहे छॾींदो पिया? चए कंहिंसां मिलणो थी, को प्रोग्राम थी, कोई काॾे वेंदे, छा कंदे, केॾे वेंदे? उते ईअं बसि वेंदो पिया, कुझु हूंदो ई न, ईअं छा वञी कंदे? ईअं निकमो माण्हू किथे वञे बेकम को चङो लॻंदो आहे, जंहिंखे पतो ई न हुजे ईअं तो कीअं वेंदे?
मरण को पुछो तो कंहिंसां मिलणो थी, कोई प्रोग्राम थी, कोई मिट ॿाहिरि थी, कंहिंसां वेंदो पिया, वेंदो छो पिया आख़िर? हाणे फ़क़ीर जूं ॻाल्हियूं सभियूं में। राजा चवेसि छा मक़सदु आहे तुंहिंजो? चए वेंदो हूअं ई पियो, पंहिंजी सोची पहुचाए वठि। चए छो? चए तोखे मथे कहिड़ो बेवकूफ़ हुजे, इहो ई पतो कोन्हे काॾे वञिणो आहे, केॾे वञिणो आहे, छा करिणो आहे। इनखां मथे बि कोई बेवकूफ़ मिलंदो जंहिंखे कोई पतो न हुजे काॾे वञिणो आहे, केॾे वञिणो आहे, कंहिंसां मिलणो आहे, हिकिड़ो माण्हू हुलंदो पिंदो वेंदो, छा कंदे? तंहिंजे करे ज़िंदगी में इहो पतो हुजणु खपे त काॾे वञिणो आहे, कंहिंॾे वञिणो आहे, कंहिंसां मिलणो आहे। उते पंहिंजो घर हूंदो या न हूंदो, केॾे महिमान थी करे वेंदासीं, उहा इज़त मिलंदी या न मिलंदी, या उते ईअं फुटपाती थी वेंदासीं, रुलंदा रहंदासीं, अञा ॾुख पाईंदासीं। ऐं उहा जीवन जी तयारी हूंदी आहे, उहा ज़िंदगी जी तयारी हूंदी आहे। जेकॾहिं उहा ॼाण हूंदी, उहो पतो हूंदो, उते पंहिंजी तयारी बणियल हूंदी, त पोइ कुझु कंदासीं। ऐं उन तयारी जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे तयारु करणो पवंदो, पंहिंजो पाण खे संभालणो पवंदो, पंहिंजो पाण खे बनाइणो पवंदो। ऐं जेकॾहिं उहा तयारी हुजे त पोइ वरी कमाल जी चीज़ हूंदी आहे। सो ये संत, ये महात्मा, ये दरवेश, इन जी वरसी इन करे धाम धूम सां मल्हाइबी आहे जो उनखे फिक्र न हूंदी आहे इते या उते छा आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे। उहे जहिड़ा हिते हूंदा आहिनि ओड़ा उते हूंदा आहिनि, कोई फिक्र कोन्हे हूंदी, कोई परवाह कोन्हे हूंदी। इन करे खिलंदे खिलंदे अॻिते वधंदा आहिनि। ऐं असांजे जीअं मौत करे ओचितो ईंदो आहे त हिकदमि कंबी वेंदा आहियूं, ॾकी वेंदा आहियूं। उनजे खिलण ऐं असांजे कंबण जो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे, उनजो बणियल हूंदो आहे, असांजो बणियल कुझु न हूंदो आहे। ऐं बणियल खां सवाइ उहो त कुझु न हूंदो आहे, पोइ बि ठीकु आहे, पर अञा ख़ौफ़ हूंदो आहे जेको पोइ थो कंहिंसे इंसान बणिजी करे अचेसि त अञा वञी करे किथे हैवान त न थींदासीं, किथे वञी करे नरक या दुख त न पाईंदासीं, किथे के कष्ट त न मिलंदा, के तकलीफ़ूं त न मिलंदियूं। ख़ौफ़ हूंदो आहे उन चीज़ जो छा थींदो। जेको ॿारु पढ़ंदो हुजे, अगरि उनजो होमवर्क थियलु हूंदो, होशियारु हूंदो त पोइ खिलंदो खिलंदो स्कूल हली वेंदो। पर जॾहिं होमवर्क पूरो न हूंदो त पोइ हू लमाइण जी कंदो, ख़ौफ़ खाइण जी कंदो, बहाना करण जी कंदो, अंदरि उनखे पंहिंजो खाईंदो रहंदो। ऐं वञण खां अॻु रोइणु शुरू कंदो, वञण खां अॻु ट्याल मुठल शुरू कंदो, परेशान थींदो। साॻे नमूने असांजे मौत खां ख़ौफ़ जो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि त उहो होमवर्क पूरो न हूंदो आहे, उहा चीज़ थियल न हूंदी आहे। पर जेकॾहिं उहा पूरी थियल हुजे त पोइ कोई फिक्र कोन्हे हूंदो, कोई परवाह कोन्हे हूंदी।
पोइ त बेफ़िक्रो कदम हलंदा आहे। सचे साईं सतराम दास साईं। सो हकीकत में वर्ष जो मकसद है वारस जान यानी संसार में पहली तैयारी करे हाला जिते यो लगे वो घर हुजे आहे घर हुजे जिते भी हुजे जी वो सचे साईं जो मिसाल जॾहिं उन संसार छॾियो पए त उन वक़्तु खिलंदे खिलंदे वेठा कोई माहौल भी कोन हुओ। वो सब घर थे चे ठीक है तैयारी हलूं था। वो भगत साहब बाहर वेलो के टेलीग्राम कर घुरायूं तो जी आए ती पहुंच ऐं हुए छेड़जा में सूदो पहुतो ऐं सॼी संगत हुई चे तैयारी हलूं था। अचानक जॾहिं त भगत साहब भक्ति ते मोकिले छॾियो कोई चऊं वो तबियत हुजे कुछ हुजे अहिड़ो थोरो पुछबे पर जॾहिं भगत साहब से पूछो जैसे वो तव्हांखो सवा कीअं चए बस दिल के साफ़ रख जाए दिल साफ़ हूंदी सदाई गॾु पाईंदी बाक़ी कोई परवाह कोन्हे। सो हकीकत में असांजी नीयत चङी हुजे असांजी सोच चङी हुजे ऐं सोच जे लाइ सभ खां पहिरीं असांजी ज़बान चङी हुजे। हिकिड़ो संत संसार छॾे पियो वो शेवादारी चवंदारी फिरी आयासीं हिकिड़ी शेवादारी चयोसि चयोसीं तव्हां त वेंदा पिया हाणे तव्हांजे वञण खां पोइ
कीअं थींदो? संत पंहिंजो मुंहुं खोलियो, चए मुंहिंजे मुंहुं में छा आहे? ॾिसण मुंहुं में त ज़बान आहे, चए ॾंद, चए न उमिरि जे हिसाब सां ॾंद त को बचो बि कोन्हे, आहे बि कोन। चए पोइ ज़बान अॻ में आई आहे, ॾंद अॻ में आया? ज़बान त पैदा थींदे हुई, ॾंद पोइ आया। चए ॾंद आया पोइ ज़बान अॻ में वई आहे, ॾंद अॻ में विया? ज़बान त हाणे ई आहे, तव्हां ॻाल्हाईंदा पिया। ॾंद उहे त कोन हिलिया विया। चए ज़बान अॻ में आई ऐं अञण वञण ताईं आहे। ॾंद आया बि पोइ, वया बि अॻ में। तंहिंजे करे फ़र्क़ु ॿिनि जो इहो हुयो त ॾंदनि पंहिंजे वक़्त में सदाई कटण जो कमु कयो ऐं ज़बान पंहिंजो पाण खे सदाई नरम रखियो, पंहिंजो पाण खे ॾंदनि जे विच में रखियो ऐं उन एतिरो पाण खे नरम बनाए रखियो ॾंद ज़बान ते आयो तॾहिं बि ज़बान खे ॾुख थियो ऐं जेकॾहिं ज़बान ॾंद ते आई तॾहिं बि ज़बान कटी। ज़बान जे करे कॾहिं ॾंद खे कुझु कोन थियो, पर ज़बान में जेका नरमाई रही, जेका निवड़त रही, बस उन्हीं हमेशा उनखे ज़िंदा करे रखियो। जेके ॾंदनि कचाई कई उन्हनि खे मिलियो बि कुझु कोन। जेको कटे करे जेतिरो कटण जी कोशिशि कयूं, कटे कटे सॼो ज़बान खे ॾेई छॾियऊं, सवादु उन्हीं पे वरितो, टेस्ट उन्हीं पे वरिती। ॾंदनि खे हथु कुझु कोन पिए आयो, पर ज़बान हर हिकु चीज़ जी टेस्ट वरिती पए। ऐं आया बि अॻु, वया बि अॻु, आया बि पोइ, वया बि अॻु, ऐं ज़बान आख़िर ताईं रही। इन करे इहा चीज़ ज़िंदगी में यादि रखिजो, ज़बान वांगुरु पंहिंजो पाण खे नरम बनाए रखिजो, समाज वांगुरु पंहिंजो पाण खे मिठो ऐं प्यारो बनाए करे रखिजो, ज़बान वांगुरु पंहिंजे जीवन, पंहिंजे इंसानियत, पंहिंजी ऊचाई जी टेस्ट वरिजो। जी ज़बान कोई कोड़ाण या ख़राबी उहा पसंदि कोन्हे कंदी, ग़लति टेस्ट उनखे काई चङी कोन्हे लॻंदी, पर चङाई उनखे मिलंदी रहंदी आहे। तंहिंजे करे जीवन में पंहिंजी इंसानियत, पंहिंजी ऊचाई, पंहिंजी बहितरी उहा ॾिसजो, उन्हीं खे बनाए करे रखिजो। जेकॾहिं क्रोध, कावड़, साड़, जलन उहो कटाई जो कमु कंदा वे त लॻंदो ईअं ॿिए खे कटींदा पियूं, पर हक़ीक़त में कटींदे कटींदे हथ बि ॾंदनि वांगुरु कुझु कोन ईंदो ऐं अञा पाण ई ख़तमु थी वेंदासीं, पोइ ईंदासीं, अॻु हलिया वेंदासीं, यानी ज़िंदगी में कुझु पाए कोन सघंदासीं। तंहिंजे करे उन सचे साईं चयो त हमेशह पंहिंजे दिलि खे साफ़ रखिजो, पंहिंजे दिलि खे हमेशह वो सार, हसद, हवस, नेगेटिविटी जी जेब खां आज़ाद रखिजो।
जिकॾहिं दिलि साफ़ हूंदी, हर जे लाइ सोच, हर जे लाइ अंदाज़, हर जे लाइ बहितर भावनाऊं भरियल हूंदियूं, त पोइ जीवन तव्हांजो बहकी उथंदो। पोइ हित तुझु या हू तुझु कोई फ़र्क़ु न पवंदो। ऐं जीअं सचे साईं वेंदे वेंदे संदेश ॾिनो, जेकॾहिं ॾिसंदासीं भगत साहब उन ते अमल कयो, जंहिं जन अमल कयो, त पोइ खिलंदे खिलंदे उन्हनि पंहिंजा कदम वधाया। यार कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, त उन्हनि खे मना कयूं तूं न वञ, न मोह थींदी, चाहे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, उते या हिते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, सचे साईं जी रहमत में ई त रहणो आहे, उन जी आसीस में ई त रहणो आहे। छॾे पोइ उहा सॼी तयारी बणिजी वेंदी आहे। पोइ उहो वरसजणु हूंदो आहे। वरसण जो मक़सदु कोई इहो न आहे त पोइ असांजो थोड़ो पैसे में वधियासीं, संसार में वधियासीं, न वरसण जा अॻिते खोड़ तरीक़ा कयूं। इहे त हल्कियूं ॻाल्हियूं हूंदियूं। वरी कंहिं ॿिए दफ़े न हिकिड़ो मां साम्हूं हूंदो ऐं मां हुनखे ॾिठो बि सॼे मौत खे बि ॾिठो। पोइ मालिक दर जॾहिं बि ईंदो पोइ अरदास कंदो, कुझु बि हुजे मौत सुठो ॾिजांइ बसि। पोइ ॿ लफ़्ज़ चवंदो सिर्फ़ु, जीअं जीए तीअं मारे अलाए कीअं, अहिड़ी करे मौत सुठो ॾिजांइ बसि। ज़िंदगी जो कोई मक़सदु आहे को, ज़िंदगी छा थींदी, उहो जीअं तीअं भई दुख में बुख में गुज़री वेंदी, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, दुख में सुख में हली वेंदी, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। उहो चवंदो ई आहे ज़िंदगी कोई अहमियत ईंदो ई कोन, चए ज़िंदगी कचण मूंखे ईंदी आहे, ज़िंदगी खे मूं पाण हलाईंदो, पर मुंहिंजो मौत तुंहिंजे वास्ते। ऐं लफ़्ज़ बि इहो चवंदो त जीअं तीअं तीअं जीअं तीअं मारे अलाए कीअं, तंहिंजे करे मूंखे मौत बसि चङो ॾिजे, मौत मुंहिंजो उहो न हुजे। ऐं हक़ीक़त में मौत मुंहिंजो पंहिंजो अखि न को ॾिठो। ऐं शायदि कंहिं भाग वारे खे मौत थींदो आहे। पोइ जॾहिं बि सचे साईं जी दामन में ईंदो, रोज़ जो नेम हूंदो, वञिणो हूंदो, अची वई ॻाल्हि। एक्चुअली मुंहिंजो नानो हो सको, मां 6 ॾींहंनि जो मुंहिंजी माउ गुज़ारे वई, जेको मां हुन सां गॾु रहियो। पोइ जॾहिं जेके इंसान चइजे माना हिकिड़ो शराफ़त जी इंता हूंदी हुन में, प्यार मोहबत जेतिरो बि चइजे, जे इंसान खे कुझु चइजे त शायदि इंसान में हिकिड़ो फ़क़ीर चऊं, दरवेश चऊं, देवता चऊं, कुझु बि चऊं, हक़ीक़त में उहो हुयो। पोइ मां गॾु हुउमि, थोरी तबियत ख़राबु थी राति जो, ईअं चयूं थोरो ईअं मुंहिंजी टाइप जी तकलीफ़ मूंखे थिए पई। मालिक खे यादि कंदो हमेशह, नंढा हूंदासीं सुबुह जो मां हुते रहंदो हुउमि। पोइ सुबुह जो मुंहिंजो पंहिंजो नेम हूंदो हो, अमृत वेले 3:30 4 बजे उथंदो। पोइ जीअं मां त गॾु हूंदो हुउमि, पोइ लोई हूंदी हुअसि उन वारी बसि वेड़े करे, पासे में मां हूंदोमांसि लोई वेड़े करे, पोइ जेको मालिक खे ॻाईंदो रहंदो। सदाईं सुबुह जो रोज़ु नेम हूंदो पंहिंजो। पोइ जंहिं महिल मौत जी ॻाल्हि आई, ज़िंदगी मां खुंदो वञा, पोइ जॾहिं चवंदो जीअं तीअं तीअं मारे अलाए की मुंहिंजी मौत खे सचा सही यादि रखजांइ, बसि उहो मूंखे मौत जी ॻाल्हि चङो कजांइ। पोइ जंहिं महिल यादि करे पियो त पोइ थोरो जीअं आरामु अची वञे, ईअं सुम्हियो, सभिनी शायदि सुम्ही पियो आहे, सभई मालिक खे यादि कंदो, मां सुम्हियो, ऊन्हारो हुयो वधीक, कोठे ते सुम्हिया पिया त वेठासीं, सभई जाॻूं पिया वञी तकलीफ़ जे करे। एतिरे में आई सुम्ही पई, त सभई हुते हुयासीं। उथी चई अबा, चई अबा खे हाणे आरामु आयो आहे, चई न आरामु कयो, अबा खे उथायोसीं, ॾिसोसि त सही, चवंदी की हाणे आरामु आयो आहे, चई न आरामु न, अबा खे उथाए करे ॾिसो त सही जेको बि आहे। हाणे हो त मालिक खे यादि करे वरी ॻाल्हि सुम्हियो।
जी हथ लायो तो हुयो ई कोन और हलियो वियो। तो पूछूं तूं ईअं छो चयो? चवनि मां सुम्ही पई हुअमि, मां जीअं मुंहिंजी बि अखि लॻी पर मां ॾिसां पियो चंड में जो डोली लहंदी ईंदी आहे हिकिड़ी पालकी आहे सिंगारियल, उहा चंड में जो लहंदी ईंदी आहे हुन ते जेके उम्मीद सचे साईं जी रहमत ईंदी पई आहे। ऐं अबा खे चयूं था अचो उनखे पालकी में वियायूं ऐं आहिस्ते आहिस्ते वरी चंड में हली वई पंहिंजो मथे। मां सम्झुमि बाबा कीअं उहो थियो त माना उन वक़्तु जेको थियो बाक़ी ईअं हलियो पियो। सो हक़ीक़त में जॾहिं मौत उत्सव बणिजी वञे, जॾहिं मौत मालिक जी रहमत बणिजी वञे, मौत उनजी आसीस बणिजी वञे ऐं मौत बेफ़िक्री अची वञे। बेफ़िक्री जो मक़सदु ख़ुदकशी कोन्हे, उहा त पाप आहे। पाण खे मारणु पाप आहे, उहा त ख़ुदकशी कोन आहे। पर मौत उत्सव बणिजी वञे, मालिक जी रहमत बणिजी वञे। तंहिंजे करे वरसी जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे वरसाइण। वरसी जो मक़सदु आहे ज़िंदगी कुझु बणिजी वञे। ऐं जंहिं दौर में सभु गुज़रूं था उहो तरक़ी जो दौर, अॻिते वधण जो दौर आहे। हर हिकु जी चाहत आहे असां अॻिते वधूं, अॻिते वधूं, अॻिते वधूं। पर अॻिते वधणु उहो इहो न आहे त असां संसार में केतिरो वधियासीं। छा संसार में अॻिते वधी करे पोयो पाण खे पोइते त न करे छॾियोसीं? अॻिते वधण जो मक़सदु इहो कोन्हे असां छड़ो संसार में अॻिते वधूं, भई कुझु बि करे गुज़रूं। न मौत खां पोइ छा इंसान न बणिजूं, हैवान थी बणिजूं छा? वञी करे को नर्क भोगूं छा? उहो अॻिते वधणु थोरे आहे। अॻिते वधण जो मक़सदु आहे एतिरो वधूं जे वरी एतिरो वधूं जे वरी कुझु पाइणो ई न पवे, एतिरो अॻिते हलिया वञूं। यानी जीवन को अॻिते हलिया वञूं, इंसान जनम को अॻिते हलिया वञूं, मालिक ताईं पहुचण खे अॻिते वधणु चइबो आहे, वधणु चइबो आहे। संसार में वधणु थोरे चइबो आहे। उहो त कॾहिं बि डगमगाद आहे, संसार डगमगाद आहे, कंहिं वक़्तु कुझु बि थी सघंदो आहे। कंहिं वक़्तु बि सभु कुझु हूंदो आहे, पतो न आहे, ओचितो सभु कुझु हलियो वेंदो आहे, ख़बर बि कोन्हे पवंदी, वरी ओचितो अची वेंदो आहे, ख़बर कोन्हे पवंदी। संसार तो तेरी डगमगाहट जो हूंदो आहे, कुझु हूंदो ई न आहे। जो चयो जीआरे जीअं तीअं, पर असल मारण खे मारे की असल कमाल जी चीज़ उहा हूंदी आहे। तंहिंजे करे वरसी जो मक़सदु जेको उन्हनि संतनि खे धूल तमामु शरनाइन उत्साह उमंग सां मल्हाए पियो आहे। जो मक़सदु हिकिड़ी चाहत हूंदी आहे त जीअं उहे वरसी विया, उन्हनि पंहिंजो पाण खे एतिरो ऊचो खयो, सो उन उमंग में शामिलु थी करे, उत्साह में शामिलु थी करे, उहो मालिक रहमत करे असां में अहिड़ो उत्साह थिए, अहिड़ा कर्म कयूं जीअं वरी उन्हनि वांगुरु ओतिरो वधी करे पंहिंजो पाण खे ऊचाई थिए हाणे वॻे जहान जी तयारी करे सघूं पई बराबरि। तंहिंजे करे असां जीवन खे कुझु बणाए वठूं। ज़िंदगी खे बणाइण जो नालो वरसी हूंदी आहे उन्हनि संतनि जो, जिते असां पंहिंजे जीवन खे बणायूं, पंहिंजे उमंग ऐं उत्साह खे वधायूं। यानी शेवा, सिमरन, बहितर वहिंवार, चङी हालत, पंहिंजी इंसानियत खे ऊचो कयूं। थिए थी इहो असां जीअं संसार में चाहींदा आहियूं ते तरक़ी करे अॻिते वधी वञूं। अगरि न बि करे सघूं पोइ बि अहिड़ा त ज़रूरु आहियूं जहिड़ा आहियूं ओड़ा त हुजूं, उन खां त न वञूं। जहिड़ा आहियूं उन जहिड़ा त हुजूं, उन खां त पोइ त न वञूं। असांजो नुक़सानु बर्दाश्त किथे थींदो आहे? इज़त मिलंदी आहे, लेकिन असां ॾिसंदा आहियूं इज़त केतिरी बि मिले असां ख़ुशि थींदा आहियूं, पर गिला जो हिकिड़ो थोरो लफ़्ज़ मिले केतिरो ॾुखियो लॻंदो आहे। असां जॾहिं गिला ॿुधी न सघंदा आहियूं त सही छा सघंदासीं? साॻे नमूने
मालिक जी रहमत सां इंसान बणिजी करे आयासीं ऐं अॻिते वञूं उहो इंसान न रहूं अञा हैवान बणिजी वञे असांखे बर्दाश्त कीअं थींदो। पहिरियों असां इंसान में जो महान बणिजो, महान में जो भॻवान बणिजो। पर जेकॾहिं अॻिते न बि वधूं वरी ॿियो जनम अगरि मिलियो इंसान थी करे अचूं अहिड़ी त तयारी कयूं, अहिड़ा त हुजूं इन खुदि न वञूं, उन वांगुरु त ज़रूरु रहूं। इन करे असां पंहिंजी जीवन जी तयारी खे अॻिते वधंदा आहियूं ऐं उनजे लाइ सभ खां पहिरीं पंहिंजी ज़बान खे बहितर कयूं। ज़बान खे अहिड़ो न कयूं जो असां पंहिंजे मुंहं खां ख़तम थी वञूं। ऐं जेकॾहिं असां ज़बान खे बहितर कयोसीं त बाक़ी सभु कुझु पाण बहितर थी वेंदो आहे। असां चङो ॻाल्हायूं, चङो कॾहिं ज़बान मुंहिंजो कड़वो न ॿोलियूं, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण सही थी वेंदो जेको बि आहे। ऐं ज़बान असांजी हमेशह साथ ॾींदी आहे। ज़बान जी निशानी ॿिया हुनमें नरमाई हूंदी आहे, जीवन में आवाज़ में उहा नरमाई हुजे, उहा बहितरी हुजे, हर जे लाइ बहितर वहिंवार हुजे। असांखे हिकदमि थोरी ॻाल्हि जा ॿुधंदा कोन्ह, अॻ में आग बगोला थी वेंदा, अॻ में साड़ में क्रोध में एतिरो भरिजी वेंदा आहियूं जो कंहिंखे ॼण खाई वेंदा आहियूं। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे असां निवृत वारो बणायूं ऐं उनजे लाइ उन सचे साईं चयो पंहिंजे दिलि खे साफ़ रखो, पंहिंजे अंदर खे साफ़ रखो। यानी अंदर में तव्हांखे क्रोध साड़ न हुजे, बाक़ी सभु कुझु सही थी वेंदो। अंदर जी जलन को पाण खे बचाए करे रखो, साड़ हसद हवस क्रोध, छाकाणि त इहे सभु चीज़ूं पंहिंजो पाण खे ख़तमु कदियूं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में दिलि खे साफ़ करण जो मौक़ो आहे। ऐं दिलि साफ़ असांजी तॾहिं थींदी आहे जे सचे साईं चयो, असां जॾहिं उन सचे साईं खे पंहिंजे हृदय में विहारींदा आहियूं, यानी उन खे असां पहुतर कंदासीं। ऐं जेकॾहिं असां ॾिसंदासीं कोई महिमान अचे, कोई पाण को वधीक महिमान हुजे, कोई एॾे शान मान वारो अचे, असां पंहिंजे घर खे केतिरो साफ़ कंदा आहियूं, केतिरो सिंगारे रखंदा आहियूं, जो केतिरो सिंघासन बनाए करे रखंदा। उन वक़्तु असां अहिड़ो बनाईंदा आहियूं जे छत जे पासे में थोरो ॼारो बि न हुजे, एतिरो उनखे साफ़ कंदा आहियूं जेको अचे। त जहिड़े नमूने कंहिं संसार में शख़्सियत जे लाइ अगरि पंहिंजे घर खे एतिरो साफ़ कंदा आहियूं, बणाईंदा आहियूं महिमान जे अचण ते, त उन मालिक खे जॾहिं दिलि में विहारींदासीं त पोइ उनखे असांखे ओतिरो साफ़ रखिणो पवंदो आहे। जेकॾहिं महिमान अचे असांजो घर ईअं मेरो पियो हुजे, पर कोई काथे हुजे, मिटी सां भरियल हुजे, त महिमान खे लॻे या न लॻे, लेकिन पंहिंजो पाण खे एतिरो लॻंदो आहे जंहिंजो को अंदाज़ कोन हूंदो। महिमान कुझु चवे या न चवे, लेकिन पाण को बर्दाश्त कोन थींदो, पंहिंजो कन न खणी सघिबो आहे। त साॻे नमूने उन सचे साईं चयो पंहिंजे दिलि खे साफ़ कयो त पोइ मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं वर्सी असांखे अॻिते जी यादि ॾियारींदी आहे। ज़िंदगी में त सभु थींदो रहंदो आहे, ज़िंदगी जल्दी संभालण जो साधन आहे। ज़िंदगी में हर को एतिरा ॾुख कोन हूंदा, ज़िंदगी संभलजी बि जल्दी वेंदी आहे, वो थोड़ो झटको ईंदो आहे, वरी उनखां वधीक अॻिते रहिया वेंदा आहियूं। पर असल चीज़ आहे असांजे जीवन जी आख़िरत छा आहे, पिछाड़ी छा आहे।
मौत चाहे उन्हीं वक्त वेंदे वेंदे कोई उन दरवेश वांगुर कोई बेवकूफ़ वारी सोटी हथ में तो न हूंदी भाई काॾे वेंदा पियूं कोई पतो कोन्हे भाई कहिड़े पासे छो प्रोग्राम छा आहे कॾहिं वेंदा वे जो पुछुसि कॾहिं तयारी आहे कंहिं महिल तयारी आहे कंहिंसां मिलणो आहे काॾे वेंदा वे कोई पतो कोन्हे कोई पतो कोन्हे ये तीअं थो जेके घर में जो कंहिं कढी छॾिजे पोइ फुटपाथ ते घुमंदो वरंदो रुलंदो वरंदो रोलू खे कोई चङो थोरी चइबो आहे जंहिंखे कोई पंहिंजो ई पतो न हुजे तंहिंजे करे वर्सी जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे वरसणु उन सचे साईं जी राह खे पकिड़े करे पंहिंजो पाण खे अॻिते आणणु पंहिंजे जीवन खे संवारणु ऐं उहो सभु तरह थी चए उन सचे साईं खे पंहिंजे हृदय में ॾेहारींदासीं यानी हर रोज़ नेम ध्यान सिमरन भजन जाप उहो सॼो जीवन हूंदो उहा सॼी ज़िंदगी हूंदी जॾहिं उन सचे साईं जो तसवुरु हूंदो नेम हूंदो ध्यानु हूंदो जाप हूंदो त पोइ अंदरि असांजो पंहिंजो पाण शुद्ध थियणु लॻंदो बहितर थियणु लॻंदो ऐं सभु रस्ता ऐं राहूं पंहिंजो पाण खुलणु शुरू थी वेंदियूं ऐं असां अॻिते वधणु शुरू थींदासीं तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में वरसजण जो ॾींहुं आहे पाण खे बणाइण जो ॾींहुं आहे कुझु बणजण जो ॾींहुं आहे ऐं जेकॾहिं पाण खे बणायोसीं त पोइ सभु कुझु बणिजी वेंदो इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि खे ॾिसंदासीं उन्हनि पंहिंजो पाण ते तवजा ॾिनी पंहिंजो पाण खे बणायो जॾहिं पाण खे बणायो त पोइ सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं उन्हनि खे ॾिसी करे उनजी राह खे पाए उनजे वचन खे पाए करे पोइ त पाण सदाई वरसंदा रहंदा आहियूं सदाई तरंदा रहंदा आहियूं सदाई उन राह खे पकिड़े करे तंहिंजे करे वरसजण जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे वरसायूं पंहिंजी ज़िंदगी खे वरसायूं पंहिंजो पाण खे बहितर राह ते हलायूं ऐं उनजे लाइ हर रोज़ असां नेम ध्यानु सिमरन लाज़मी कयूं ऐं जंहिं ॾींहुं नेम ध्यानु सिमरन तरफ़ असां अॻिते वधियासीं त पोइ सभु कुझु थियणु लॻंदो शेवा सिमरन सत्संग असांजे जीवन खे बणाईंदा हलंदा सॼी प्यार भरी घड़ियुनि में जेको पाण सभिनी खे पंहिंजे जीवन खे कुझु बणाइणु सेखारे थो कुझु ठाहिणु सेखारे थो ज़िंदगी असां सभिनी खे मिली हिकु जहिड़े नमूने पैदा थियासीं इंसान थी करे पैदा थियासीं असल असांखे इहो ॾिसणो आहे त मरण वक़्तु असां छा आहियूं ऐं इहा चीज़ सिर्फ़ु असां इंसाननि सां लागू आहे पैसा बाक़ी कंहिंसां लागू कोन्हे शेर आहे जॾहिं पैदा थियो शेर हो मरंदो बि शेर थींदो घोड़ो आहे पैदा बि घोड़ो थियो वयो बि घोड़ो थी करे जहिड़ा आया तहिड़ा विया कुतो आहे ॿिलो आहे हाथी आहे कूओ आहे पखी आहे पशु आहे कुझु बि जहिड़ा पैदा थिया तहिड़ा हलिया विया सिर्फ़ु इहा चीज़ इंसान सां लागू आहे इंसान पैदा इंसान थी करे थियो लेकिन मौत जे वक़्तु छा हो उहो इंसान हो उहो महान हो उहो हैवान हो उहो शैतान हो या उहो भगवान हो मौत जे वक़्तु छा हो ऐं असांखे तयारी उन मौत जी करणी हूंदी आहे बाक़ी संसार हलंदोसीं उनखे त वधाईंदासीं सही तंहिंजे करे वरसी जो मक़सदु ऐं जेकॾहिं असांखे मौत जी तयारी कईसीं यानी पंहिंजो पाण खे चङो कयोसीं त बाक़ी सभु तयारी पंहिंजो पाण थी वेंदी आहे इन करे मौत जी तयारी जो मक़सदु इहो हूंदो आहे त मौत जी आदत असांखे चङाई करणी आहे चङाई जॾहिं कंदासीं त बाक़ी त संसार में जो फल ई आहे न
चङाई जो फल त बाक़ी सदाई चङाई मिलंदो, कर्म चङा थींदा, कर्म जो फल त ॾींदो ई रहंदो न। बाक़ी संसार त सभु सुख शान मान वैभव पैसो पदारथ इहे त सभु पंहिंजो पाण अची वेंदा, उनजो फल स्वरूप मिलंदा, जेको कंदासीं उनजो फल ई मिलंदो, ॿियो छा थींदो। उहो त चङाई जो फल असांखे चङो पंहिंजो पाण मिलंदो, उनजो कोई असांखे तयारी थोरी करणी आहे, उहा त उनमें पंहिंजो पाण शामिलु थी वेंदी आहे, उहो त असांखे करणी थोरी हूंदी आहे, पंहिंजो पाण सभु कुझु थींदो आहे। सिर्फ़ु चङो कयोसीं, बाक़ी जंहिंजे लाइ असां हेॾी हणण कंदा आहियूं उहो त उनमें पंहिंजो पाण ऑलरेडी शामिलु आहे। कर्म चङा थिया, उन कर्म जो फल सदाई चङो मिलंदो, असांखे अमीरी सुख शांति सभु कुझु मिलंदो वेंदो। ऐं उहा चीज़ असांखे संसार में त सभु चीज़ूं पंहिंजो पाण मिलंदियूं ई आहिनि, पर उहा तयारी असांखे जेतिरो संसार में वधाईंदी आहे ओतिरो अॻिते वधाईंदी आहे। ऐं उहा तयारी अहिड़ी कंदी आहे हिते बि शान मान वैभव सभु कुझु हूंदो आहे, ऐं उते पहुची करे मालिक जी रहमत हूंदी आहे, ॿई जहान तरी हूंदा आहिनि, हिते बि सुख हुते बि सुख, जिते काथे सुख ई सुख हूंदो आहे। सो असांखे इन ग़लति फहमी में कॾहिं बि रहणु न खपे। कोई उन जी तयारी कंदासीं, संसार असांखो वेंदो पिया, संसार त घणो अचे थो, वञे किथे थो, संसार वञण जो नालो आहे किथे। हे त असां ग़लति फहमी में कोई चवंदा त शायदि संसार छुटंदो पिया, संसार छुटंदो किथे पियो, उहो त मिले थो। उहो त जेको चङाई कंदासीं उनजे फल स्वरूप असां कारोबार में हुजूं, बिज़नेस में हुजूं, चङाई में हूंदासीं, जंहिं में ॾिसंदासीं, शान मान में हूंदो, सभिनि में वधंदासीं। उहो त सुख कई गुना संसार जा वधंदा ई वधंदा आहिनि, उनखे असां घटि कीअं था चऊं, कीअं ख़तमु थींदा। असल चीज़ आहे उहा चीज़ ॿई जॻहियूं अॻिते वधाईंदी आहे। वधण जो मक़सदु आहे जिते संसार में बि वधूं, संसार खां अॻिते बि वधूं, ॿिन्ही में वधूं। आमतौरु इंसानु ग़लति फहमी में रहंदो आहे, शायदि असां होॾे वियासीं हेॾो वेंदासीं, न हेॾो वञिबो कोन्हे, हेॾो अञा वधिबो आहे, कई गुना अॻिते वधिबो आहे। तंहिंजे करे पोइ जी तयारी उहा अॻिते खे बि वधाईंदी आहे, पोइ बि वधाईंदी आहे, ॿिन्ही खे वधाईंदी आहे। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं, उन सच सतगुरुदार, उन ईश्वरदार, इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उनजे नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे शेवा सत्संग उन मालिक जी रहमत सां मिली करे उन रहमत खे सदाई पाईंदा रहूं, जंहिंमें संसार में सुख समृद्धि खुशी खुशहाली शान मान सभु उनजी रहमत हुजे, ऐं अॻिते वधी करे उनजी गोद हुजे, उनजी आसीस हुजे, हिते बि उहो घर हुजे, अॻिते बि उहो घर हुजे, त ॿिन्ही जहाननि में ॿिन्ही तरीक़नि में असां उन सचे साईं जी दामन में रहूं, मुंहिंजे रहमत में रहूं। सो अॼु प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे संत सतराम धाम बख्शापुर जिन प्यार भरी भूमि ते शहंशाह सतगुरु सही सतराम दास साहिब जिन जी 112 साल वर्सी महोत्सव जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सच सच। असांजा भाग भलारा अॼु ईअं लॻी रहियो आहे मुंहिंजे शहंशाह सतगुरु जी असां सॼी संगत ते अपार कृपा अपार मेहर वसी रही आहे, जो असां सभई एकांत मन सां वेही करे साईं जन जा वचन ॿुधी पंहिंजो पाण खे बणाए रहिया आहियूं। सो सभिनी खे वेनती आहे उथण जी कोशिशि न कयो, 5 मिंटनि जे वास्ते जिथे वेठा आहियो इन एकांत खे बरक़रार रखण जे लाइ 5 मिंटनि जे लाइ हाणे असां प्रार्थना जो हिकिड़ो शब्द चवंदासूं। सो सभई गॾिजी जेके बि वेठा आहियो, माताऊं भेनरूं संगत जेके बि वेठा आहियो, 5 मिंटनि जे वास्ते महिरबानी करे कुर्ब तव्हांजा वेहण जी कोशिशि करो। असां सां गॾिजी करे प्रार्थना जो हिकिड़ो शब्द चोरायो।